सरदार पंध आई उठते सुवार नौकर आहे महारथ में काहे प्यो उठ के रहबर सरदार पंध आई। बैतुल मुक़द्दस जो वाक़ियो सैयदना फारूक आज़म जंहिं गुलाम सां गॾु उठ ते आया आख़िरी छेड़े जो इहो थियो जो उठ ते सुवार नौकर हो फारूक आज़म पंध। पादरी बैतुल मुक़द्दस जा ॾिसनि पिया त इहो उठ वारो सुवार इहो ई अमीरुल मोमिनीन, पर भॼी करे जेको सिपह सालार मुसलमाननि जो वञी जेको महार हथ में उनखे चिंबड़ियो, उन जा हथड़ा चुमी, तॾहिं हुननि खे ख़बर पई तो अमीरुल मोमिनीन इहो आहे जेको पंध थो अचे। बहरहाल मुख़्तसर सम्झम त तव्हां सम्झी चओ जल्दी। सरदार पंध आई उठते सुवार नौकर आहे महार हथ में काहे प्यो उठ के रहबर सरदार पंध आई। पहराण उन जो फाटल 14 चतियूं लगल हूं, कुर्तो जिस्म ते पातल 14 चतियूं लगल हूं। हज़रत उमर ही आहे अहिड़ो अज़ीम लीडर सरदार पंध आई। आराम में आरैयत पहरो पाण ॾींदो, कोई बिगड मुहाफ़िज़ हरगिज़ होकी न खणंदो। इंसाफ़ अदल वारो, इंसाफ़ अदल वारो हज़रत उमर अदल बर सरदार पंध आई। पंहिंजनि हथनि सां गारो, पंहिंजनि हथनि सां गारो खुद पाण पियो बणाए। गारो बिनबवी मस्जिद खे पाण पियो लॻाए। आयो नज़र मिड़न खे, आयो नज़र मिड़न खे हिकड़े मज़ूर वांगुर सरदार पंध आई। उठते सुवार नौकर आहे महार हथ में काहे प्यो उठ के रहबर सरदार पंध आई।